बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं पार्ट्स ऑफ स्पीच में नाउन पढ़ूं पिया ऐं अॼु असीं कॉमन नाउन मां एब्स्ट्रैक्ट नाउन ठाहिणु सिखंदासीं। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां पहिरें लेक्चर में जेको आहे त एडजेक्टिव मां जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन ठाहिणु सिखियासीं। उन खां बाद में असां वर्ब्स मां एब्स्ट्रैक्ट नाउन ठाहिणु सिखियासीं ऐं अॼु जे लेक्चर में असीं कॉमन नाउन मां जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन ठाहिणु सिखंदासीं। हाँ असां पहिरें कॉलम में जेको आहे कॉमन नाउन लिखिया आहिनि ऐं असां ॿिए कॉलम में जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन लिखिया आहिनि जेके कॉमन नाउन मां एब्स्ट्रैक्ट नाउन ठहिया आहिनि। जीअं आहे असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे कॉमन नाउन किंग। किंग मां असांजो किंग हुड जेको आहे असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन इस्म ज़ात ठहियो। उन खां बाद में आहे ॿिए नंबर ते असांजो कॉमन नाउन आहे मेन। मेन मां असांजो इस्म ज़ात एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो मेन हुड। उन खां बाद में टे नंबर ते असांजो कॉमन नाउन आहे थीफ जंहिं मां असांजो इस्म ज़ात एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो थेफ्ट। नंबर 4 ते असांजो कॉमन नाउन आहे वोमेन ऐं असांजे वोमेन कॉमन नाउन मां असांजो वोमेन हुड जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन इस्म ज़ात ठहियो। उन खां बाद में आहे बैंकरप्ट। इस्म कॉमन नाउन आहे इस्म आम आहे उन मां असांजो बैंकरप्सी जेको आहे इस्म ज़ात ठहियो बैंकरप्सी। उन खां बाद में असांजो कॉमन नाउन आहे इन्फेंट। इन्फेंट मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो इन्फेंसी। इन्फेंट मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो इन्फेंसी। उन खां बाद में असांजो कॉमन नाउन आहे ओनर। ओनर मां असांजो इस्म ज़ात एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो ओनरशिप। उन खां बाद में असांजो कॉमन नाउन आहे रोग। रोग मां असांजो इस्म ज़ात एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो रोगरी। अहिड़े तरीक़े सां असांजो कॉमन नाउन आहे आथर ऐं उन मां एब्स्ट्रैक्ट नाउन इस्म ज़ात ठहियो आथरशिप। उन खां बाद में आहे असांजो कॉमन नाउन मदर। मदर मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो मदरहुड। अहिड़े तरीक़े सां उन खां बाद में आहे एजेंट जेको इस्म आम आहे ऐं इस्म इन मां इस्म ज़ात ठहियो एजेंसी। अहिड़े तरीक़े सां असांजो हीरो कॉमन नाउन आहे ऐं इन मां हीरोइज़म जेको आहे असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो। उन खां बाद में आहे बेगर। असांजो कॉमन नाउन आहे इस्म आम आहे उन मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो बेगरी इस्म ज़ात। उन खां बाद में आहे असांजो कॉमन नाउन कवर्ड। कवर्ड मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो कवर्डाइस। कवर्डाइस। उन खां बाद में असांजो आहे कॉमन नाउन बॉय। बॉय मां असांजो इस्म ज़ात ठहियो बॉयहुड। उन खां बाद में आहे असांजो कॉमन नाउन प्रीस्ट। प्रीस्ट मां असांजो कॉमन नाउन ठहियो प्रीस्टहुड। उन खां बाद में असांजो कॉमन नाउन आहे बॉन्ड ऐं बॉन्ड मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो बॉन्ड एज। बॉन्ड एज। उन खां बाद में असांजो कॉमन नाउन आहे पिलग्रिम। पिलग्रिम मां असांजो इस्म ज़ात एब्स्ट्रैक्ट नाउन ठहियो पिलग्रिम एज। पिलग्रिम एज। उन खां बाद में असांजो इस्म आम आहे कॉमन नाउन आहे फ्रेंड ऐं उन मां असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन या इस्म ज़ात जेको आहे उहो फ्रेंडशिप ठहियो। उन खां बाद में आहे असांजो इस्म आम जेको आहे उहो आहे कॉमन नाउन कैप्टन। कैप्टन मां असांजा ॿ जेको आहे इस्म ज़ात ठहिया हिकिड़ो कैप्टनशिप हिकिड़ो कैप्टनशिप ऐं ॿियो असांजो थियो कैप्टनसी। कैप्टनशिप ऐं कैप्टनसी जेको आहे असांजा कैप्टन मां ॿ जेको आहे इस्म ज़ात ठहिया। उन खां बाद में असांजो आख़िरी लफ़्ज़ आहे पायरेट। पायरेट मां असांजो आख़िरी लफ़्ज़ पायरेसी जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन इस्म ज़ात ठहियो। असां जेको आहे अॼु जे लेक्चर में जेको आहे त कॉमन नाउन मां इस्म ज़ात एब्स्ट्रैक्ट नाउन ठाहिणु सिखियासीं। अॼु जो लेक्चर तव्हांखे असांजो पसंदि आयो त उनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब करो। इंशाल्लाह असां पंहिंजे आइंदा लेक्चर में जेको आहे नाउन नंबर जे बारे में पढ़ंदासीं। गुड बाय। अल्लाह हाफ़िज़।